सजावल जोनी जो थानी जी हद मां चोरी थियल सोलर प्लेटूं पखा फिर थियल मोटरसाइकिल वापस रिकॉर्ड थियण हक़ बहितरीन ॻाल्हि आहे पर हर वक्त चोर फरार थियण वारो ड्रामो हाणे बंद कयो वञे। चोर काॾे था फरार थी वञनि बलूचिस्तान केपीके या इंडिया। सजावल जोनी जो थानी जी हद मां हर वक्त जेका चोरी या जेका फिर थी वरी कुझा ॾींहं वापस थी ख़ुशी जड़ी ॻाल्हि आहे। पर चोर हमेशा काॾे था वञनि। पहिरीं जॾहिं अर्ज़ी भुट्टो स्कूल जूं सोलर प्लेटूं पखा रिकॉर्ड थिया असां सवाल कयो चोर कथी आहिनि त पुलिस चयो नाला छो नाहिनि करणा जो हुननि खे गिरफ़्तार कंदासीं मतां होशियार थी वञनि। ठीकु आहे असां पोस्ट पुलिस जी चवण मूजिबि हलाईसीं पर हुन महिल ताईं उहे चोर गिरफ़्तार कोन थिया आहिनि। हाणे वरी काल्ह तफ़ैल अहमद महेसर जी मोटरसाइकिल रिकॉर्ड थी बि चोर फरार थी विया आख़िर छो? महिरबानी करे इहो टोपी ड्रामो बंदि कयो वञे सिधी ॻाल्हि कयो त भूंगो भरी वापस कराई ॾिनीसीं या पैसा भरी बि मोटरसाइकिल वठी ॾिनीसीं। बाक़ी हर वक्त चोर फरार थियनि था अवाम खे एतिरो बेवकूफ़ बि न सम्झो वञे। हर माण्हू ॼाणे थो उन टोपी ड्रामे खे। हर वक्त फिर थियल या चोरी थियल सामान असर रसूख़ रखंदड़ वारे माण्हूअ खे भूंगो भरी वापस या चोरनि वटि वञी मिड़मड़ मिंथ करे रिकॉर्ड करे ॾियो पिया। बाक़ी जेके ग़रीब माण्हू बेपहिच आहिनि उन्हनि खे वापस या रिकॉर्ड करे नथा ॾियो। छो आख़िर छो? महिरबानी करे अॼु खां बाद कोड़ा मुक़ाबिला न बल्कि असल मुक़ाबिला करे सामान रिकॉर्ड कजो जीअं इन इलाइक़े जी अवाम बि अव्हां जी तारीफ़ करे अव्हां जी हक़ मौक़िफ़ बढे। बाक़ी जी न त हाणे इहो टोपी ड्रामो अदाकारी न हलंदी। पारां सेठ रोशन अली नेशनल प्रेस क्लब सजावल जोनी जो।